प्यारी साध संगत,
जय जय नारायण नारायण नारायण। इहा उस्तति करे सत्संग की शुरुआत था कयूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्र उन्हनि ते असां सत्संग करे रहिया आहियूं सिंधीअ में। तंहिंमें 9 नंबर सूत्र हली रहियो आहे। कल ॿुधोसीं तस्मिन् अनन्यता तद विरोधिश उदासीनता च। ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकु अनन्यता, कल ॿुधोसीं अनन्य प्रेम भगवान सां। ॿियो इन सूत्र में ॿियो अखर आयो आहे उदासीनता। तद विरोधिश उदासीनता च। पहिरीं त उदासीन शब्द जो अर्थ समझो। असांजी परंपरा भी उदासीन परंपरा है। उदासीन जो अर्थ छा थींदो आहे? माण्हू सम्झंदा आहिनि उदासी माना जेको उदास वेठो हुजे सो उदासी न। उदासीन जो अर्थ आहे कि मुंहिंजो मतिलबु कोन्हे। उदासीनता जो अर्थ आहे तटस्थ, न दोस्त न दुश्मन, न हिन जे फेवर में न हुन जे फेवर में। हिकु इहो आहे मध्यस्थ। उदासीन माना अलॻि रहण वारो। ऐं ॿियो मुंहिंजो कोई प्रयोजन कान्हे। त्याग न, हिकु थींदो आहे त्याग छॾे ॾियणु। हा, निर्लेप। मूंखे कोई उन सां जीअं मान लो मूंखे अची करे कोई कंहिंजी बुराई करे ॿुधाए कि हू त ॾाढो शराबी आहे, रोज शराब पीअंदो आहे, त मां अगरि इहो जवाबु ॾियां, अगरि मां उदासीन हूंदुमि त चवंदुमि मूंखे कुझु कोन्हे करणो। ऐं आम माण्हू छा कंदो आहे, रुचि वठंदो आहे। केरु शराबी आहे, जुआरी आहे, उदासीन इहो बि न चवंदो कि वो ग़लति तो करे, पाप तो करे, असांखे छा करणो। उहो इहो बि न चवंदो। हू चवंदो मूंखे मतिलबु ई कोन्हे। अगरि हुनखे हुन में मज़ो थो अचे त अञा हुनखे हिन खां मथे सुख मिलियो कान्हे। उदासीन ईअं चवंदो त भली वठे मज़ो। अञा सम्झ न पई अथसि। माना उदासीनता जो अर्थ आहे कि वो दिलचस्पी न वठंदो आहे फालतू ॻाल्हियुनि में। वो इहो न चवंदो आहे कि ग़लति आहे। कोई माण्हू लोभी आहे, धन में फाथल आहे, त ईअं न चवंदो कि पाप थो करे। उदासीन ईअं न चवंदो कि धन पाप आहे, शराब पाप आहे। हू चवंदो पाप कान्हे, धन जी भी उपयोगिता आहे, पर क्षणिक थोड़े टाइम जे लाइ धन जी उपयोगिता आहे। संसार में त आहे उपयोगिता, अध्यात्म में न। तो उदासीन उनखे चइबो जेको आसक्त न आहे, अलॻि आहे। कंहिंजी निंदा ॿुधी करे बि उन में घुसी नथो वञे, सारा ॿुधी करे बि विचलित नथो थिए, जंहिंजो प्रयोजन कुझु कोन्हे। ॾिसो, जंहिं माण्हूअ खे कंहिं ॿिए जूं ॻाल्हियूं ॿुधण में दिलचस्पी न हूंदी आहे न, त हुनजे साम्हूं बि तव्हां वेही ॻाल्हायो, हुनखे ॿुधण ई कोन ईंदो। उहो हुनखे चइबो आहे उदासीन, प्रयोजन ई कोन्हे। महात्मा बुद्ध वेठो हो जंगल में हिकु वण जे हेठां, त कुझु छोकिरा जुआरी शराबी हिकिड़ी वेश्या खे वठी आया। उन जंगल में उते पार्टी शांति कयनि। पोइ राति जो वेश्या ॾिठे ही सभु नशे में आहिनि त हली आई। उतां लंघी जिते गौतम बुद्ध वण जे हेठां वेठो हो। उतां थोरो समय गुज़रियो त उहो छोकिरा ॻोल्हण लॻा इहा हली केॾां वई। त ॻोल्हींदा ॻोल्हींदा गौतम बुद्ध वटि पहुता ऐं गौतम बुद्ध खां पुछनि था कि
हितां हिकिड़ी स्त्री लंघे वई आहे, तव्हां ॾिठव केॾां वई आहे? गौतम बुद्ध चयईं कि कोई लंघियो त हो हितां, पर मूंखे ध्यानु कान्हे कि उहा स्त्री हुई या पुरुष हो। हू चवनि था साईं कमाल था कयो, असां केॾा नशे में छो न हुजऊं, असांखे एतिरो पतो पइजी वेंदो आहे कि स्त्री हुई या पुरुष हो। कोई हितां लंघे, भली असां शक्ल न ॿुधाए सघूं, ॿियो कुझु न ॿुधाए सघूं कि ग़रीब हो या अमीर हो, पर एतिरो त पतो पइजी वेंदो आहे कि जेको हितां लंघे वियो हो सो स्त्री हुई या पुरुष हो। बुद्ध चए थो मूंखे माफ़ कयो, मूंखे सच में ख़बर ई कान्हे, कोई लंघियो हो, मूंखे एतिरो आहे। इन मां तव्हां सम्झी सघो था बुद्ध जो केतिरी उदासीनता हूंदी कि केरु लंघे वियो न लंघे वियो, आयो वियो, कोई मतलब ई न। असांजो अधिकतर समय इन्हनि फालतू ॻाल्हियुनि में वेंदो अथव जंहिंसां कोई प्रयोजन ई कान्हे। सत्संग सां प्रयोजन आहे असांजो, उन में आलस कंदा आहियूं, उन में आना कान्हे। हाणे त खोले छॾी आहे दरबार सत्संग, ईअं न अचनि न भले, हाणे त खोले छॾी आहे। कीअं खोलियो आहे? एंट्री, जेको पुछे थो कि असां अचूं त हुनखे चऊं था हा अच, जेको पुछंदो ई न त छो पंहिंजे तरफ़ां चवंदासीं आओ। लॉकडाउन ईअं थोरी खुलंदो, सरकार बि ईअं थोरी चवंदी कि हा फ्री हो जाओ जो करना है, पोइ धीरे धीरे चवंदी हाणे हीअ अथव, हाणे हीअ अथव, हाणे हीअ अथव। त ईअं जेको पुछंदो वेंदो चवंदासीं ईंदा वञो। इन सां प्रयोजन आहे सत्संग सां, जीवन जो पुष्यन आहे सत्संग। त इन में आलस माण्हूअ खे, ऐं जंहिंसां कोई प्रयोजन ई कान्हे, कोई मतलब ई कान्हे, उन में उत्सुकता लगी पई आहे। फोन ते छा थो ॻाल्हाए माण्हू उहो तक ॿुधी वठंदा आहिनि, दीवारुनि जा बि कन थी विया आहिनि, भित जे पुठियां तक माण्हू पिया था ॿुधनि कि छा पियो थो हले। ऐं विश्वास कयो अहिड़ा बि माण्हू आहिनि कि वेठा आहिनि हिते, उन्हनि सां गॾु हिकु हिन पासे वेठो आहे, ॿियो हिन पासे वेठो आहे, पाण में ॻाल्हाइनि पिया था, हिन जो कोई ध्यानु ई न, विच वारे जो। तव्हां आहियो अहिड़ा? मुश्किल आहे, मायुनि में त मुश्किल आहे। 4 मायूं कल्ह चुपचाप वञनि पयूं हितां शांतीअ सां, मुश्किल आहे, इम्पॉसिबल आहे। त इहो थी सघे तो 3 मायूं वेठी हुजनि गॾु, पाण में ॻाल्हाइनि, नेठी ॿुधे ई न, ध्यानु ई न हुजेसि, ईअं थी नथो सघे, पर थी सघे थो, थींदो कान्हे, थी सघे थो। भई असांजो प्रयोजन सिर्फ़ु हिकु ई आहे, भक्ति। भगवान सां असांजो मतिलबु आहे बसि, ॿियो कंहिंसां बि न। इनखे चइबो आहे उदासीनता। हिन में अचे थो कि जेकी ॻाल्हियूं परमात्मा जे विरोध में आहिनि उन्हनि खां उदासीन थी वञो। जेके ॻाल्हियूं भगवान सां संबंधित न आहिनि, भगवान सां जोड़ण वारियूं न आहिनि या विरोध में आहिनि, उन्हनि खां उदासीन भुलिजी वञो। सिर्फ़ु कम जूं ॻाल्हियूं यादि रखो, भगवान सां जोड़ण वारियूं ॻाल्हियूं यादि रखो। हिन जो इहो भाव आहे। रहणो त आहे संसार में, कुछ करे ही नथा सघूं। कोई पंहिंजी ॿुधाईंदो, कोई कुछ दृश्य साम्हूं अची वेंदो, पर तब उदासीन रहो, संसार खां उदासीन ऐं परमात्मा में अनन्यता। इहो मन सां थिए, असांजो मन परमात्मा में, संसार में न। संसार खां उदासीन, निंदा उस्तति न, विरोध भी न। ईअं न कि असांजो भगवान सां प्रेम हुजे ऐं फालतू माण्हुनि सां उदासीनता हुजे त पोइ वरी असां विरोध भी कयूं, बुराई कयूं कि ही पाप करे रहिया आहिनि, ही ग़लति आहिनि। इन खां बचूं।
छो त जॾहिं असांजो रस ई कान्हे हिन में त कोई कुझु बि वञी करे उनखे अञा ओतिरी मंज़िल प्राप्त न थी आहे, भॻवान जी भक्ति उनखे नथी वणे, त ईअं थोरी चवंदासीं कि इहे अञा पापी आहिनि। ओशो चवंदो हो कि जेको साधु संत स्त्री खे ॾिसी करे क्रोध में अची वञे, विरोध में अची वञे कि हिनखे हटायोसि, भॼायोसि, असां साधु संत आहियूं, त सम्झिजो हुनजे अंदरि हिकु त डपु आहे वॾो, अञा उहो भय मुक्त न थियो आहे। उनखे डपु आहे कि हिनजे अचण सां मुंहिंजूं वासनाऊं प्रबल थी वेंदियूं, मुंहिंजो सॼी तपस्या हली वेंदी। ऐं अगरि डपु आहे वासनाउनि जे उछलजण जो त माना रस बि मौजूदु आहे किथे न किथे, उन स्त्रीअ जो रस अञा आहे, तॾहिं पियो तो हू विरोध करे, भॼाए पियो तो, तॾहिं पियो तो क्रोध करे। त इहा उदासीनता न आहे। उदासीनता त आहे कि स्त्री आई बि आहे पर विरोध कोन थो करे, भॼाए कान थो, छो त रस परमात्मा में आहे, रस हुन में कान्हे, डपु बि कान्हे, उन खां मथे उथी चुको आहे उदासीन, जबरदस्ती न, सहजता सां, का वॾी ॻाल्हि हुन लाइ रही कोन्हे। इनखे चइबो आहे उदासीन थियणु। भॻवान जो ॻाल्हियूं ॿुधी रस प्रगट थी वञे, हृदय उमड़जी वञे, ऐं संसार जूं पचर पराई गिला ॿुधी करे मन उहो थिए। काई शइ तव्हांखे न वणंदी आहे त मुंहुं होॾां करे छॾींदा आहियो न, हली वेंदा आहियो न, तीअं गिला पचर फालतू ॻाल्हियूं करण वारनि खे ॾिसी मुंहुं होॾां करे छॾींदा कयो। मजबूरी त थींदी आहे, कोई जबरदस्ती बि टपकी पवंदो आहे टाइम वेस्ट करण लाइ, किथे किथे त मजबूर थी वेंदा आहियूं, हुन सां ॻाल्हाइणो आहे, मुंहुं ॾियणो आहे, पर धीरे धीरे सिखणो पवंदो उनखे इग्नोर करणु। जेको भॻवान सां असांखे नथो जोड़े, संसार जूं ॻाल्हियूं जोड़े, टाइम थो विञाए असांजो, कचिरो थो ॿुधाए, उन खां धीरे धीरे किनारो करणो ई पवंदो, धीरे धीरे, हिकदमि त नथा अची सघूं। हू सम्झी वञे जीअं कि हिनखे मुंहिंजी ॻाल्हियुनि में रुचि कान्हे, इनखे चइबो आहे उदासीनता। उदासीनता। ऐं कॾहिं कंहिंसां मिलो न अगरि ॾाढे टाइम खां पोइ, त पहिरीं हुनखे पंहिंजो परिचय ॾींदा कयो, भली हू चए हा मूंखे ख़बर आहे तूं कंचन ई तूं, तॾहिं बि चइजोसि हा मां सोचियो मतां तव्हां खां विसरी वियो हुजे। ॾाढा ॼणा छा कंदा आहिनि, मिलंदा आहिनि त डायरेक्ट अची मिलंदा आहिनि, ॿियो कहिड़ा हाल अथव, सभु ठीकु आहियो, त साम्हूं वारो पियो सोचे कि केरु आहे हीअ। हाणे तव्हां सोचे बि पियो थो, तव्हां चए बि पियो थो हा हा सभु बढ़िया आहे, तव्हां ठीकु, ॿार ठीकु, तो चए मां शादी कान कई आहे अञा। अच्छा अच्छा, हा हा, मां त तव्हांजे हुन जा पियो पुछां, भाउ जा ॿार ठीकु। उहो वीचारो ॻाल्हि ॿुधाईंदो वञे ऐं दिमाग़ ते ज़ोर बि ॾींदो वञे, पोइ पुछी ॾींदसि आख़िर कि तव्हां केरु। पोइ चवंदसि कोई न, मां पाण मिलिया कोन आहियूं कॾहिं, हींअर तव्हांजो सत्संग ॿुधो त मां मिलण आई आहियां। त अहिड़ा बि माण्हू अथव टाइम वेस्ट करण वारा, फालतू। मैं तो सब्जी लेने निकली थी, वैसे भी ईअं न कजो तव्हां। अरे हू तव्हांखे सुञाणे थो या। हिकु माईअ मूंखे चई कि यादि अथव हुते पाठ रखियो हुव 7 साल पहिरीं, मूंखे यादि ई न। उते 7 ॾींहंनि जे सत्संग में हिकिड़े ॾींहुं मां आई हुअसि, सुञातव मूंखे। हाणे असां चप्पल ॻोल्हींदा आहियूं, चप्पल पंहिंजी ॻोल्हींदा आहियूं किथे आहे।
अहिड़ा अहिड़ा माण्हू उन्हनि सम्झो छा आहे भई ॿाओ फालतू आहे या ॿाओ त छॾियो तव्हां फालतू आहियो छा कंहिंजो बि टाइम छो विञाइजे फालतू ॻाल्हियूं करे ख़ुदि पंहिंजो ई पिया था टाइम विञाइनि पंहिंजो विवेक नथनि की असां पंहिंजो टाइम विञायूं था सत्संग जे लाइ हा मूंखे अहिड़ा मिलंदा आहिनि की फालतू ॻाल्हियूं करण शुरू पोइ सत्संग कॾहिं कंदा आहियो इहो पुछंदा पोइ चवांसि भाई हाली त रोज़ पिया था कयूं चए हा पोइ मां चवांसि ग्रुप में जोड़ियांव त चए मां जुड़ियल त आहियां त जुड़ियल आहीं त पोइ चयो टाइम कोन मिलंदो आहे ॿुधण जो छा ते पिया कयो सत्संग भगवत गीता ते ॿुधायो दो कथा त हिननि खे हुननि ॻाल्हियुनि जे लाइ टाइम आहे सत्संग जे लाइ उदासीनता सत्संग में उदासीनता ऐं संसार में अनन्यता भगत छा कंदो आहे संसार खां उदासीन ऐं परमात्मा में अनन्यता ऐं कोशिश कंदो आहे कि कंहिंखे ख़बर ई न पए मन में थी वञे इहो सभु रे मन ऐसो कर सन्यासा रे मन ऐसो कर सन्यासा बन से सदन सभे कर समझो बन से सदन सभे कर समझो मन ही मारे उदासा रे मन ऐसो कर सन्यासा रे मन ऐसो कर सन्यासा जत की जटा जोग को मचन जत की जटा जोग को मचन नेमक नखन बढ़ाओ ज्ञान गुरु आत्म उपदेशो ज्ञान गुरु नाम विभूत लगाओ रे मन ऐसो कर सन्यासा रे मन ऐसो कर सन्यासा बन से सदन सभे कर समझो
तब ही आत्म तत्व को कहे। परम पुरख कह पावे रे मन ऐसो करे सन्यासा। रे मन ऐसो करे सन्यासा। मन से सदन सब कर समझो। मन से सदन सब कर समझो। मन ही मारी उदासा। हे मन ऐसो करे सन्यासा। ऐसो करे सन्यासा। उदासीनता। 9 नंबर सूत्र है अनन्याश्रयाण त्यागो अन्यन्यता। 9 नंबर सूत्र वरी अन्यन्यता थी अचे। अन्यन्यता वरी प्रभु परमात्मा में उन मालिक में जेको पहिरीं ॿुधोसीं उहा ई ॻाल्हि अचे थी कि अन्यन्यता चइबो कंहिंखे आहे ऐं उदासीनता कंहिंखे चइबो आहे। त उहा ई ॻाल्हि वरी थी अचे कि प्रभु परमात्मा जे विरोध जूं जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जो त्याग करणु, उन्हनि जो आश्रय न वठी करे प्रभु परमात्मा जो आश्रय वठणु। त इहो आहे अन्यन्याश्रयाण त्यागो अन्यन्यता। असां ॿुधोसीं 8 नंबर सूत्र में कि हिक परमात्मा जे अलावा ॿियो कंहिंजी बि अधीनता स्वीकार न करणु, ॿिए कंहिंजी बि अधीनता न मञणु हिकु परमात्मा। पर इन जो इहो बि मतिलबु कान्हे कि असां हुन हिक जे करे सभिनी खे इग्नोर कंदा वञूं। ॾाढा ईअं कंदा आहिनि। जीअं कल्ह चयो कि अगरि कृष्ण सां प्रेम आहे त असां देवीअ सां बि प्रेम था करे सघूं, देवीअ जी उपासना करे था सघूं। मूंखां हिकु क्वेश्चन पुछियो हो कंहिं कि असांजी इष्ट त देवी माता आहे, पर तव्हांजो सत्संग ॿुधंदा आहियूं त हाणे कृष्ण वणंदो आहे त देवी नाराज़ त न थी वेंदी, पाप त न थी वेंदो? चयोमांसि न, कुझु बि दिक़त कान्हे। तव्हांजी अन्यन्यता हुजे देवीअ जे लाइ, कृष्ण भॻवान जी शिक्षा ॿुधो, जीवन में अपनायो ऐं शरण वठो देवीअ जी। जॾहिं गोपियुनि कृष्ण भॻवान सां प्रेम कयो त सभिनी जे मन में इच्छा थी कि असांखे कृष्ण भॻवान पति रूप में मिले। पर इहो मिले कीअं, उन लाइ कात्यायनी देवीअ जो विर्त रखियनि हिननि। थधि में थींदो आहे, कारकतनि खां पोइ त कात्यायनी देवीअ जो उन्हनि महीने खन जो विर्त रखियो। थधि में सनानु कनि जमुना नदीअ में ऐं उन देवी माता खे चवनि, हे माता तुंहिंजा विर्त रखिया आहिनि असां, पर असांखे खपे कृष्ण पति रूप में। पोइ जॾहिं कृष्ण भॻवान हिननि सां रास लीला कई हुई तॾहिं चयो हुअनि कि तव्हां जेका पूजा कयव न मूंखे पाइण जे लाइ, उहा मुंहिंजी ई पूजा कई हुअ, मूं ताईं पहुची वई। इन खे चइबो आहे अनन्यता, ॿियनि सां विरोध थोरे। ऐं अॼुकल्ह भॻवान खे त कोई मञींदो कोन्हे, अॼुकल्ह गुरूअ खे मञियो वेंदो आहे। गुरू हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो गुरू आहे, या कंहिंजो साईं आहे, कोई संत आहे। इन में गड़बड़ इहा थी वई आहे
कि माण्हू तुंहिंजो मुंहिंजो साईं करे छॾियो आहे, तुंहिंजो मुंहिंजो गुरु। न त अनन्यता जो अर्थ आहे कि कोई भी संत, कोई भी गुरु, केतिरा भी लखे गुरु संत छो न हुजनि, उन्हनि खे हिकु ई सम्झो वेंदो आहे। छो त सभई हिंदू धर्म जो, ईअं न कि जट मुल्ला मौलवी खे भी शामिल कयो, हिंदू धर्म जो जेको भी संत महात्मा आहे, आम इंसान जे लाइ उहो पूजनीय हूंदो हो, कोई भी। हाणे छा थी वियो आहे, इनखे अनन्यता चइबो आहे कि कोई भी संत आहे, इहो असांखे जोड़ींदो परमात्मा सां, न बि जोड़े पाण त जुड़ियल आहे परमात्मा सां। असां हिनखे प्रणाम कयूं, आदर ॾियूं। लोकलनि में त आहे अञा बि जेके सिंधी न आहिनि, गांव वारा, उहे त कोन ॾिसंदा आहिनि मुंहिंजो गुरु तुंहिंजो गुरु। उहे केवल पहनावो ॾिसी, ड्रेस ॾिसी करे आदर ॾींदा आहिनि, झुकंदा आहिनि। ऐं सिंधियुनि में छा थी वियो आहे, सिर्फ़ु मुंहिंजो गुरु, उनजो फोटू ऐं ॿिया सभु बेकार। ऐं चवनि असांजी हिक में हिक साईं आहे, हिक साईं। अनन्यता, या अनन्यता कान्हे, या नन्यता आहे, जंहिंजो कोई मतलब ही कान्हे। अन्यता कान्हे, ही अन्यथा आहे। मुंहिंजो गुरु ऐं ॿिया जेके भी संत आहिनि, उहे कुछ भी कान्हनि, बल्कि उन्हनि सां द्वेष भी कंदे देर न कंदा आहिनि। मुंहिंजो गुरु फोटो लॻी वियो वॾो घर में, ऐं हाणे जेका ॿिया संत आहिनि उहे तुच्छ आहिनि हाणे उनजे अॻियां। ईअं थी रहियो आहे। जेतिरा भी पंथ आहिनि, नाला खणा छा हिक हिक जा, सम्झी विया न। जेतिरा भी सनातन जे अलावा, हिंदू धर्म जे अलावा जेके भी पंथ आहिनि, बाबा जी, ढाबा जी, भैया जी, दादा जी, दीदी जी, भगवान जी, महात्माओं, हुननि खे महात्माओं, जे नाम वरितो आहे उहे महात्मा थी विया। इहे सभु सनातन धर्म खां अलॻि ई पंहिंजो हिकु ठाहिनि पिया था पंथ। माण्हू उनजो गुरूअ जो फोटो रखे, ऐं सनातन धर्म जा ऋषि मुनि जिन असांखे छा न ॾिनो आहे, उनखे तुच्छ सम्झंदा आहिनि। भई उन बाबा जी जी कृपा सां असां वधिया आहियूं। अरे तूं वधे कोन, तूं घटिजी वे, तूं लक्षणनि में हेठि थी वे, किरी पे। वरी चवनि अन्यता आहे असांजी, हिक सां ई बस, एक से ही प्रीत करो, भटको मत। असां भिटकंदा कोन आहियूं। असां हिक कहिड़े त जे हिक खे पकड़ियो अथई, उहो हिक जो किथे आहे? उहो पंहिंजे धर्म जो कोन थियो, तुंहिंजो छा थींदो? उन ई छॾे ॾिनो राम ऐं कृष्ण खे, उहो ख़ुदि भॻवान ठही वेही रहियो। त अनन्यता इनखे न चइबो आहे। अनन्यता आहे कि हिकु परमात्मा सभिनी में नज़र अचे ऐं लक्ष्य उहो ई। अगरि किथे ॿियो कोई मिली भी वञे, कोई गुरु देवी या कुछ भी, त उनखां इहो ई घुरणो आहे कि मुंहिंजो पंहिंजे भॻवान सां, असली भॻवान सां प्रेम बणियो रहे। मूंखे कोन खपनि ॿिया, मूंखे हिकु परमात्मा आहे मुंहिंजो। कॾहिं असांखे लॻे कि असां परमात्मा खां दूर था थियूं, भिटकूं था, त भॻवान खे प्रार्थना कयूं, भॻवान अहिड़ा न मोकिल मुंहिंजे जीवन में जेके तोखां मूंखे दूर कनि ऐं इन्हनि में फासाइनि मूंखे। मुंहिंजी अनन्यता तोसां ई आहे। तुंहिंजे करे मां कर्म कंदुमि, तुंहिंजे लाइ, तोखे पाइण जे लाइ। रहने दो मुझे अपने चरणों में, इतनी सी दया दयावान करो। रहने दो मुझे अपने चरणों में, इतनी सी
ना चाहूं कभी वो सुख साधन जो मुझको तुझसे दूर करे। ना चाहूं कभी वो सुख साधन जो मुझको तुझसे दूर करे। बस देखूं तुझे सब मिल जाए, ऐसी ही निगाह निगहबान करो। रहने दो मुझे अपने चरणों में, इतनी सी दया दयावान करो। रहने दो मुझे अपने चरणों में। पाया है जहाँ का सुख सारा, तेरे चरणों की छाया में। पाया है जहाँ का सुख सारा, तेरे चरणों की छाया में। चरणों में ही गुजरे ये जीवन, मुझ पे यही एहसान करो। रहने दो मुझे अपने चरणों में, इतनी सी दया दया करो। दिन रात रहूं तेरी नजरों में, ऐसी कृपा भगवान करो। रहने दो मुझे अपने चरणों में। अनन्यता जो अर्थ आहे हिकु ई परमात्मा जे लाइ दिल धड़के, बाक़ी ॿियनि सां जेको व्यवहार हुजे उहो करे। कोई पूजनीय महापुरुष नजर अचे, पूजनीय व्यक्ति नजर अचे, कथा सत्संग नजर अचे त उनखे इग्नोर न कजे, हलियो वञे। छाजे लाइ? कि इहो मूंखे परमात्मा सां जोड़ण जो हिकु सुठो साधन आहे। परमात्मा त कंहिंखे यादि कान्हे, ग्रुप वञी बचाए। मुंहिंजो ग्रुप, तुंहिंजो ग्रुप, इन्हनि ग्रुपनि खां मथे उथी करे हाणे दिल में वेठल उन यार सां जुड़ो जेको वास्तविक असांजो आहे। कोई एॾो सस्तो बि कान्हे कि हू तव्हांखे मिंथू करे या पंहिंजी एडवर्टाइज़ करे। हू त आहे, असांखे ॻोल्हे लहिणो पवंदो पंहिंजे भीतर वञी करे। इनखे अनन्यता चइबो आहे। भली दुख मिले, भली कुझु बि मिले, संकट अचे चाहे कुझु बि अचे, फ़ाइदे में वेंदा। हू भली चएव मूं मां कोई मिलंदे ई कोन। जॾहिं अर्जन कृष्ण भॻवान वटि वञी सहायता घुरी हुई त कृष्ण भॻवान जी हिकु तरफ़ मां आयांव, ॿिए तरफ़ मुंहिंजी नारायणी सेना, ऐॾां तूं आई, ॿियो दुर्योधन आहे, जंहिंखे जेको खपे खणी वठे। अर्जन कृष्ण खे चईंसि मूंखे तूं खपे। कृष्ण चईंसि मां अस्त्र शस्त्र कोन खणंदमि, लड़ाई कोन कंदमि। अर्जन चईंसि तॾहिं बि तूं खपे। दुर्योधन त ख़ुशि थी वियो, छो त उहो चया मूंखे तूं कहिड़े कम जो, बिना लड़ाईअ जे। उहो नारायणी सेना खणी वियो ऐं अर्जन कृष्ण खे खणी वियो, नेथो कृष्ण, तब जीते विया पांडव।
तो वही मां चवांव तो नारायणी सेना छॾे ॾिजो, भगवान खे पकड़े वठिजो, मिलंदव कुछ कोन, पर खटे वेंदा संसार मां। जॾहिं वेंदा गुरुपन खां मथे उथी करे उन नारायण खे पकड़ियो, चाहे वो केॾो बि असांखे इग्नोर करे, परे भॼाए, धिका ॾे, दुख ॾे, तब छॾिजोसि न। इनखे चइबो आहे अनन्यता। ॿियनि जो खणी आदर कंदासीं इन लाइ कि उहो असांखे भॻवान जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो। जॾहिं शिव पुराण में कथा ईंदी आहे, उपमन्यु भगवान शिव जी तपस्या कई, ग़रीबी ॾिठी वञ ॾाढी, त शिव जी तपस्या कई त शिव भगवान त कोन आयो, इंद्र खे मोकिलियईंसि शिव परीक्षा वठण लाइ। इंद्र खे, उन इंद्र अची करे उपमन्यु खे चई अखियूं खोल ऐं जेको तोखे खपई मां ॾेई सघां थो, स्वर्ग जा सुख ॾेई सघां थो। त उपमन्यु चएसि थो तव्हां शिव आहियो छा? वो चए थो मां शिव भगवान कोन आहियां, मां इंद्र आहियां, तोखे सुख खपई न, मां ॾियां थो, हल स्वर्ग में। वो चए थो न, मां तपस्या त हिन लाइ कई हुई कि मां शिव भगवान खां खीर घुरंदमि, मूंखे खीर पीअण लाइ कोन मिलंदो आहे, पर हाणे मूंखे शिव सां ई मिलणो आहे तपस्या करण खां पोइ। इनखे चइबो आहे अनन्यता। लोभ बि अचे पियो थो, ऑफर अचे पियो थो, पर उहो न खपे। हमें चांद सितारे ना कोई खिलौने चाहिए, हमें न चांद न सूरज न सितारे चाहिए, और ना कुछ खिलौने, हमें तू चाहिए। असांखे नंढा नंढा प्रलोभन कोन खपनि, असांखे तू खपे। रहने दो मुझे अपने चरणों में। इंद्र जी पूजा तॾहिं बि थींदी हुई जॾहिं श्री कृष्ण भगवान जनम वरितो, उन गोकुल में इंद्र जी पूजा कंदा हुआ, ख़बर अथव न। भगवान कृष्ण सोचे कि मुंहिंजा जेका परिवार आहे, नंद बाबा, यशोदा ऐं गांव वारा, इहे ई अञा हिते ई फाथा पिया आहिनि। इंद्र जी पूजा छाजे लाइ? भाई बारिश थींदी आहे इंद्र जी कृपा सां, धन दौलत व्यापार वधंदो आहे। ही भगवान खे त भुलिजी चुका आहिनि। त मूंखे त धिकार आहे, माण्हू छा देवी देवताऊं चवंदा कि सॼे संसार खे ज्ञान ॾिने गीता जो, पंहिंजे घर खे कोन सुधारे सघे। तव्हां मां पहिरीं घर खे त ठीकु कयां। त हुन इंद्र जी पूजा बंदि कराराई ऐं चई डायरेक्ट भगवान जी पूजा कयो, न प्रकृति जी पूजा कयो, पहाड़ जी पूजा कयो, गोवर्धन जी। त ॿ पक्ष थी विया, हिकिड़ा कृष्ण जे विरोध में ऐं हिकिड़ा कृष्ण जे फेवर में। विरोधियुनि खे त कमु हूअं ई कोन हूंदो आहे, जिन खे अकुल न हूंदो आहे उहे बि ॻाल्हाईंदा आहिनि विरोध में। ऐं हिकु डायलॉग ॾाढो हलंदो अथव कि असां वार अछा ईअं ई कोन कया आहिनि, असां ॿुढा ईअं ई कोन थिया आहियूं। अरे ईअं ई थिया आहियो, तव्हां कुझु न कयो तॾहिं बि वार अछा थींदा ई थींदा न, तव्हां थोरी कया अथव। पर चवंदव ईअं ई कोन कया आहिनि, त कीअं कया अथई? त कृष्ण खे चवनि हिनखे ख़बर कान्हे, इंद्र जी पूजा आदि जुगाद खां थींदी आई आहे, ही नओं सिस्टम तो आणे। कृष्ण जी सुधार करण ई आयो आहियां। ऐं इंद्र जी पूजा बंदि कराई त इंद्र त बरसाति वसाई ॾाढी तेज। पोइ वरी विरोधियुनि चयो ॾिठई हाणे ॾे मुंहुं। पोइ कृष्ण भॻवान रक्षा कई सभिनी जी, पर भगवान सां जोड़ी सभिनीनि खे। इनखे चइबो अनन्यता। छो त हू पोइ सभिनी जी कंदा, अॼु इंद्र जी, सुभाणे वायु देवता जी, परीहं पवन देवता जी, पर हिकु ई जॾहिं अची वियो सुप्रीम, पोइ हिननि जी आवश्यकता कान्हे। इनखे चइबो हिक सां जुड़णु। हिकु आख़िरी जेको आहे परमात्मा अनन्य प्रेम, उहो असांजे भीतर वेठो आहे, चाहे सुख ॾे चाहे दुख ॾे। ॿियो अगरि बाबा जी ढाबा जी तव्हांखे चयव अचूं मूं वटि, मां तोखे सुख ॾींदोमांइ, ऐं भॻवान चए मूं वटि अच दुख ॾींदोमांइ, त छा कंदा? बाबा जी वटि वेंदा।
ढाबा जी वटि हल ढाबो खोलियूं, हा न। भगवान वटि केरु वेंदो दुख मिलंदा त, पर भगत वेंदो। उहो ई त सम्झाइण जी कोशिश कयां पियो थो। बाबा जी ते भरोसो न कजो। हींअर तव्हांखे लोभ ॾींदव, प्रलोभन ॾींदव, पोइ अहिड़ो दुखी कंदव। ऐं भगवान चयव भली थो कि दुख ॾींदो में, पर ॾींदो कोन, हू कोन ॾींदो। हू त परम कृपालु दयालु आहे, जंहिं असांखे संसार में मोकिलियो, असांजो ध्यानु पियो थो रखे। अॼु ॾींहं ताईं हिसाब किताब लॻायो, तव्हांखे छा छा हुन ॾिनो अथई, त उहो असांखे दुख ॾींदो। दुख जे रूप में थोरी कृपा कंदो, कल्याण कंदो। त इनखे चइबो आहे अन्याश्रयाण त्यागो, ॿियनि जो आसरो त्यागो ऐं भगवान जी अन्यन्यता स्वीकार कयो। इहो आहे 10 नंबर सूत्र। बोल श्री कृष्ण भगवान की जय। भजो कृष्ण